नाज़रीन, ख़बर शामिल कंदा हलूं। घोटकी PPMA ने सरदार मोहम्मद बख्श कानमार चयो आहे त अटे जो बहरान हथरादू आहे जेको वफ़ाक़ी सरकार पंहिंजा बिब भरण जे लाइ पैदा करे रहियो आहे। वधीक ॾिसूं था नवाब अली मीरानी जी हीअ रिपोर्ट। नाज़रीन, घोटकी में ख़बर डालो तो PPMA ने सरदार मोहम्मद कानमार चयो आहे त अटे जो बहरान हथरादू आहे जेको वफ़ाक़ी सरकार पंहिंजा बिब भरण लाइ पैदा कयो आहे। वॾे वज़ीर जे रांदियुनि ऐं झंगल जीवत बाबति ख़ासि मददगार मीर बेगुल खान महर जे ऑफिस में सरदार मोहम्मद कानमार ऐं मीर बेगुल खान महर घोटकी ज़िले जे अवाम जा मसइला ॿुधा। उन मौक़े ते PPMA ने सरदार मोहम्मद कानमार ॻाल्हाईंदे चयो त अफ़गानिस्तान खे कड़क इमदाद ॾिनी पई वञे थी, पर हिते मुल्की अवाम जो आज़ाद खान खे को बि ओनो कोन्हे। हिन चयो त राति विच में कारखाननि ताईं कड़क गुम थी वञे थी ऐं अटे जे बहरान जो नालो ॾिनो वञे थो, पर हीउ बहरान न हिकु क्राइम आहे जंहिं ते वफ़ाक़ी सरकार खां पुछाणो थियणु खपे। सरदार मोहम्मद कानमार जो चवणु हो त चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी घोटकी ज़िले लाइ हालगा जलसे में जेके ऐलान कया हुआ उन मौक़े ते अमल थियणु शुरू थी वियो आहे ऐं घोटकी ज़िले जो अवाम घोटकी पैकेज मां लाभ हासिल कंदो। उन मौक़े ते रांदियुनि ऐं झंगल जीवत बाबति वॾे वज़ीर जे ख़ासि मददगार मीर बेगुल खान महर चयो त सिंध जी रांदीगरनि लाइ नओं साल ख़ुशख़बरी साल साबित थींदो। संदसि चवणु हो त सिंध गेम्स ऐं बेज गेम्स में मुनक़िद करण जी तारीख़नि जो जल्द ऐलान कयो वेंदो। मीर बेगुल खान महर जो चवणु हो त नौजवाननि लाइ रांदियुनि जा मैदान ऐं खेनि हुनरी सिख्या पोण संदन पहिरियों तरजीह आहे, जॾहिं त स्पोर्ट्स डिपार्टमेंट में पिणु इन जे बुनियाद ते क़ाबिल नौजवाननि खे जल्द रोज़गार ॾिनो वेंदो। नवाब मीरानी, SDN न्यूज़।